अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंकी ऐं मां हां फराज शाह। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वफ़ाक़ी वज़ीरनि चयो आहे त ख़िते में सूरतहाल ॻणती जोगी आहे। पाकिस्तान छिकताण घटाइण लाइ पुरज़म आहे। ॿिनि हफ़्तनि खां सोशल मीडिया ते अजाई वावेला कई पई वञे। ईरान ऐं सऊदी अरब सां कहिड़ा लगाप रखणा आहिनि उहो रियासत तय कंदी। आज़म नज़ीर तारड़, अता तारड़ ऐं तलाल चौधरी इस्लामाबाद में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वधीक चयो आहे त वज़ीर आज़म ईरान मथां हमले ऐं आयतुल्लाह ख़ामनाई जी शहादत जी मज़म्मत करे चुको आहे। पाकिस्तान हिकु ज़िम्मेवार एटमी मुल्क आहे। मुल्क जो दिफ़ा मज़बूत हथनि में आहे। पाकिस्तान स्टॉक मार्केट में तेज़ीअ जा समूरा रिकॉर्ड टुटी विया। 100 इंडेक्स में 11,000 पॉइंटुनि खां वधीक जो इज़ाफ़ो, 11 हदूं बहाल। कारोबार शुरू थींदे ई गैर मामूली तेज़ी ॾेती लेती रोकी वई। कारोबारी सरगर्मियूं ॿीहर शुरू थियण ते बि तेज़ीअ जो रुझान बरक़रार। एशिया जे ॿियनि मुल्कनि स्टॉक मार्केट में बि बहितरी, कारोबार में तेज़ी जो रुझान। ओगरा पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाध बाबति ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। ओगरा तर्जुमान चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाध जी समरी वज़ीर आज़म खे नाहे उमाणी। सोशल मीडिया ते हलंदड़ ख़बरूं बेबुनियाद ऐं हक़ीक़त जो बतड़ आहिनि। ओगरा तर्जुमान वधीक चयो आहे त पेट्रोल जी क़ीमतुनि में 73 रुपया ऐं डीज़ल जी क़ीमत में 84 रुपया इज़ाफ़े जी का बि तजवीज़ गौर हेठि न आहे। आवाम अहिड़नि गैर तस्दीक थियल इतलाउनि ते ध्यानु न ॾिए। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां जंग ख़त्म थियण वारी आहे। तेहरान जी एटमी हथियार ठाहिण जी सलाहियत ख़त्म करे छॾी। ईरानी नेवी ऐं हवाई फ़ौज जा 55 सैकड़ो जहाज़ तबाह करे छॾिया आहिनि। ईरानी फ़ौज जी मिसाइल ऐं ड्रोन सलाहियत खे बि ख़त्म करे छॾियो आहे। ज़मीनी फ़ौज न मोकिलींदासीं। हिकु इंटरव्यू में अमरीकी सदर वधीक चयो आहे त जेकॾहिं ईरान आबनाई हरम्स बंदि कयो त पहिरियां खां 20 भेरा वधीक सख़्त जवाब ॾींदासीं। असां अहिड़नि हदफ़नि खे निशानो बणाईंदासीं जिन सां ईरान ॿीहर पेरनि ते बीह न सघंदो। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास सिरागची चयो आहे त ईरान मथां जंग मरी वई आहे, पंहिंजो दिफ़ा कंदासीं। अमरीकियुनि सां ॿीहर ॻाल्हि ॿोल जो मामिलो गौर हेठि न आहे। अमरीकी टीवी खे इंटरव्यू में अब्बास इराक़ची वधीक चयो त अमेरिका सां ॻाल्हियुनि जो तजुर्बो तमामु तलख़ रहियो आहे। ॻाल्हियुनि में अॻभराई बावजूदि असांजे मथां हमलो कयो वियो। अमेरिका ऐं इसराइल जे हमलनि सॼे ख़िते खे गैर महफ़ूज़ बणाए छॾियो आहे। सिंध काबीना औरतुनि जे मिल्कियत जे हक़नि जे तहफ़ुज़ वारे कानून जे मसौदे जी मंज़ूरी ॾेई छॾी। फ्लोर मिल्स ऐं अटे चकियुनि खां सवाइ मक़ामी वापारियुनि खे बि कणक फ़राहमी करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सूबाई काबीना जे इजलास सिंध इन्फोर्समेंट ऑफ वुमेन्स प्रॉपर्टी राइट्स एक्ट 2026 जे मसौदे जी मंज़ूरी ॾिनी। वॾे वज़ीर चयो आहे त औरतुनि खे बाख्तियार बणाइण ऐं मुकमल समाजी तहफ़ुज़ फ़राहम करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। नओं कानून औरतुनि खे मिल्कियत ऐं विरासत में संदनि जाइज़ हक़ ॾियारण लाइ मदद फ़राहम कंदो। सूबे में लाइसेंस रखंदड़ वापारियुनि खे 8,000 रुपया फ़ी बोरी जे हिसाब सां कणक फ़राहम कई वेंदी। आलमी मार्केटुनि में तेल जी क़ीमतुनि में घटिताई। अमरीकी ऐं बरतानवी क्रूड ऑयल जा अघ 4 सैकड़ो खां वधीक किरी पिया। WTO $90.98 फ़ी बैरल में विकिरो। पाकिस्तान पारां तालिबान ते हमला जारी। पाक फ़ौज जे अरुण सेंटर ऐं करम सेंटर में अफ़गान तालिबान जे ठिकाणनि ते बमबारी। केतिरियूं ई चेक पोस्टूं तबाह। अफ़गान तालिबान चेक पोस्टूं ख़ाली करे भॼी विया। उमरकोट ऐं कुंडरीअ में पुलिस जा छापा। औरतुनि ऐं ॿारनि समेत 51 हारी बाज़ियाब। सेशन कोर्ट जे हुकुम ते कुंडरी पुलिस जो महमूदाबाद में ज़रई ज़मीन ते छापो। कोहली बिरादरी जे शगुन, परसू, भलजी, नेलू, तलछी, राधा, कर्मा ऐं ॿियनि खे बाज़ियाब करायो वियो। उमरकोट पुलिस जो मुबैना निजी जेल ते छापो। 18 हारियुनि खे बाज़ियाब कराए वरितो। चेतन कोहली जी दरख़्वास्त ते बाज़ियाब करायल औरतुनि ऐं मर्द ऐं ॿार अदालत में पेश कया विया। मर्ज़ी मूजिब ज़िंदगी गुज़ारण जी इजाज़त।